अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नल्लाह यअमुरु बिल अदलि वल इहसानि व ईताइ ज़िल क़ुरबा व क़ाला अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुरू औलादकुम वहुम अबनाउ सबअ सिनीन औ कमा क़ाला अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन बिअददि मन सल्ला व साम व सल्लि अलैहि बिअददि मन क़द व क़ाम व सल्लि कज़ालिका अला जमील अंबिया वल मुरसलीन व अला अहलि तौअतिक अजमईन आमीन। अज़ीज़ दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, शव्वालुल मुकर्रम 1445 जो टियों जुमो 26 अप्रैल 2024 अल्लाह जे घर में जुमे जे बाबरकत ॾिहाड़े रब खे राज़ी करण जी नियत सां वेठा आहियूं। सूरत नहल जे आयत जे कुछ हिस्से में अल्लाह साईं फरमायो इन्नल्लाह यामुरु बिल अदल वल इहसान, बेशक अल्लाह हुकुम करे थो अदुल जो ऐं इहसान जो, व ईताए ज़िल क़ुरबा ऐं माइटनि खे ॾियण जो। हिन आयत में टे शयूं नंढड़े टुकड़े में अदुल, एहसान, ईताए ज़िल क़ुरबा। अदुल चाहे अदुल जी हिकिड़ी आम माना आहे इंसाफ़ करणु। अदुल जी ॿी तशरीह आहे अदाउल हक़ इला साहिबिल हक़, हक़ वारे खे हक़ ॾियण इहो अदुल आहे, इंसाफ़ आहे। कंहिंखां हक़ छिनणु इहो ज़ुल्म आहे। पोइ हक़ उस्तादनि जो, माउ पीउ जो, मुर्शिद जो, वॾे जो, नंढे जो, हर एक जो आहे। हिकु आहे हक़ अलाह जो, ॿियो हक़ ॿाननि जो। अलाह जा हक़ रब चाहे त बख़्शे सघे थो, हुन खां केरु पुछण वारो कोन्हे को। ॿाननि जा हक़ जेसि ताईं ॿानो न बख़्शींदो तेसि ताईं अलाह बि न बख़्शींदो। अलाह जो हक़ चाहे त हुन सां शिरक न कजे, कंहिंसां उनखे शरीक न कजे, उनजी इबादत अकेले वहदहू ला शरीक जी कजे। जो त इन शिरक ला ज़ुल्मुन अज़ीम, बेशक शिरक वॾो ज़ुल्म आहे। अलाह सां भाङे भाईवार बणाइणु इहो वॾो ज़ुल्म आहे। इहो माना अलाह जो हक़ छिनी ॿिए खे भाङे भाईवार करणु। ॿी आयत में आहे त इन्नल्लाह ला यग़फ़िरु अन युशरक बिही व यग़फ़िरु मा दून ज़ालिका लिमन यशा। अलाह नथो बख़्शे ही त हुन सां शिरक कयो वञे, ॿिया ॾोह बख़्शे त हुन खां केरु पुछण वारो न आहे। शिरक वारो गुनाह ऐं शिराकत ऐं भाङे भाईवारी केरु बि न चाहींदो आहे। को न चाहींदो त मुंहिंजी बादशाहत में को मूंसां हिसेदार थिए, केरु बि न चाहींदो। को पंहिंजी बादशाहत में हिसेवार न चाहींदो, को पंहिंजे घरवारी में ॿिए खे हिसेवार न चाहींदो। मरण ते अची वेंदो, मारींदे अची वेंदो, पोइ भाईवार न कंदो। ऐं अलाह खां सवाइ ॿिए खां सुवाल करणु, घुरणु, ॿिए जे दर ते झुकणु, इहो बि माना पंहिंजे पाण खे ज़लील ऐं रुसवा करणु। औलाद जो हक़ छा आहे? पहिरियों हक़ त हुनजा नाला चङा रखजनि। अफ़ज़लुल अस्माए अब्दुल्लाह अब्दुर्रहमान। हदीस में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया भला नाला आहिनि, अब्दुल्लाह रखो, अब्दुर्रहमान रखो। ॿियो अंबिया जा नाला, ॿिए नंबर ते नबी जा नाला। हाणे से नालो छा आहे? नाला बि पंहिंजा अलाए कहिड़ा के ॻोल्हे ईंदव किथां। अॻे वीचारनि खे तालीम न हुई। ट्रूह, टिंडण, कांडेरो, हाणे ॾाढ़ू, सूफ़, इहे बि नाला भला नाला अलाह जा। 99 नाला क़ुरान शरीफ़ पहिरें सुफ़नि ते लिखियल आहिनि। 99 नाला मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा अंबिया जा नाला ॿिए सुफ़े आख़िर ते लिखियल आहिनि। मुहम्मद, अयूब, यूसुफ, ईसा, मूसा अलाह जे पैगम्बरनि जा नाला आहिनि। जीअं नालो मुस्तफ़ा आहे, ग़ुलाम मुस्तफ़ा रखोसि, मुहम्मद ग़ुलाम मुहम्मद रखोसि।
त अहिड़ा नाला जेको आहे सो अलाह जा, अलाह जे नबियुनि जा, उनजो शरीयत मुताबिक़ अक़ीक़ो करे, छोकिरो आहे त 2 छेला, छोकिरी आहे त 1 हुजे, सभु अथसि, न त बसि नाहे त। ॿियो औलाद खे निमाज़ जो हुकुम कयो। मदीने वारे मीर फरमाए मुरू औलादकुम अबना सब ए सिनीन, औलाद खे हुकुम कयो जॾहिं 7 सालनि जा हुजनि, मस्जिद वठी अचो। 7 सालनि वारे ॿार खे मस्जिद में वठी अचिणो आहे, पोइ आदत थी वेंदसि। 7 सालनि वारे ॿार जी एतिरी कान्हे का न यारी न घुमण न फिरण। वरी जेकॾहिं निमाज़ नथो पढ़े उन ते ज़दो को बि लठ बि ॾेखारियो जॾहिं 10 सालनि जा थियनि। हाणे 7 सालनि जो 10 सालनि जो न निमाज़ पढ़ाईंसि न कुझु, छॾे ॾेईसि पियो रुले घटियुनि में, पियो पाड़े वारनि जा दर खड़काए, कंहिंजूं चोरियूं करे, कंहिंजो सामान खणे। अबा तव्हांजो छोकिरो अलाह जे घर मां चोरी करे वियो त बि माण्हुनि जो अजीब ॻाल्हि। फिलाणो हमरा जे दड़ दांह करे दॿा मुंहिंजे घर जे आॾो तव्हांजा छोकिरा दर खड़काए था हिन छा कयूं? हाणे इहो को जवाबु आहे? पाड़ेसिरी तव्हांखे दांह पियो ॾिए त तव्हांजे छोकिरे हीअ ज़्यादती कई आहे, छा कयूंसि? हाणे जॾहिं तव्हां ईअं कंदवसि, अॼु हिकिड़े जी कई, सुभाणे ॿिए जी कई, अॼु हिकिड़े खे तंग कई, ॿिए खे तंग कई, सुभाणे फांसी घाट ते बि पहुचाईंदो, कीअं थींदो? अॼु तव्हां ॿारनि खे छॾे ॾिनो छुड़वा, पियो चोरी कर, पियो विढ़, ऐं वेठो आहियां, मां मुड़ुसु माण्हू आहियां। हिकिड़े खे जीअं तव्हां नंढे हूंदे खां उस्तादनि खां ॿुधो हूंदो, ॿारु वियो पिए चोरियूं कंदे कंदे जॾहिं फांसी पई अचेसि, जे आख़िरी ख्वाहिश अम्मा खे कन में ॻाल्हि कंदुसि। माउ खे जो कन में चक कई, रत में ॻाढ़ी, कन पटे छॾीसि। जहिड़े कमीना फांसी ते पियो चढ़ी, माउ खे ॻाढ़ो लाल करे छॾी, चई मां वॾो धाड़ियल थियो आहियां, अॼु फांसी ते इनजे करे पहुचां पियो, मां पारे मां चोरियूं पियो करे अचां, ख़ुशी सां रखी पई छॾे। को पुछणु पियो अचे, चई मूं वटि आहे ई कान, असांजो को छोकिरो चोर आहे जा, तव्हांखे भेण शर्म नथो अचे असां ते इल्ज़ाम था आणो? असां कॾहिं चोरी कई आहे? असां बुखिया आहियूं। हाणे उहो माल पहिरीं नंढड़ो चोर पाड़े जूं शयूं पियो खणे, पराए दर तां ॿारनि खां शयूं कढियो पियो वञे, थींदे 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 वॾो अची चोर पहुतो, फांसी ते पहुतो, सबबु माउ पीउ बणियसि। माण्हुनि खे छा आहे, मुंहिंजो औलाद कॾहिं थी नथो सघे ईअं। हाणे तुंहिंजो को नबी जो पुटु आहे, अहल बैत आहे, साहबी आहे, कामिल वली आहे, सोच त सही। पोइ ॾिठो वियो नतीजो, पोइ वक़्तु वधी वण थियो। अॼु पीउ पंहिंजे पुट जी ॻाल्हि ॿुधी पंहिंजे भाउ खे बेइज़्ज़तो कई, चाचे मामे खे बेइज़्ज़तो कई, पाड़े वारनि सां विड़ियो, हाणे छोरो थी वियो मस्तु, मूं ते ॻाल्हि का ईंदी कान। सुभाणे जॾहिं वॾो थींदो त इन ई भाउ पीउ खे मोचड़ा हणंदो। अॼु उन ते न थींदो, मां वॾे खे कीअं पियो चवां। मूं तव्हांखे अॻे बि किसो ॿुधायो, हिकिड़े हमरा पंहिंजे भाउ खे चयो तुआरो छोकिरो ॾिठुमि पे मनशियात वारो ॾाढो, चए मुंहिंजो हिकिड़ो पुटु, मां चयो त मां ठठ कर ऐश कर। हाणे वॾो चवे थो त सोचे त सही न, त हिकिड़ो पुटु आहे त वरी इन ग़लति कम में न अचे। हाणे ॿुधायो पीअर जो सुभाणे पीउ ॾिसंदो कुझु चवंदो, हुनखे चाचो चवंदो? को वॾो दांह ॾिए थो, को पाड़ेसिरी दांह ॾिए थो त छोकिरे ते हल, छोकिरे खे कुझु न चओ, सोचो त सही, पंहिंजो दिमाग़ लड़ायो त किथे हिन जी का ग़लती त कान्हे, सोच वीचार त कयो। रक्शे वारे दांह ॾिनी, अब तव्हांजी छोकिरी खां ट्यूशन तां खयो, स्कूल मां खयो थो अचां, रस्ते ते तव्हांजो घर गली सोड़ी आहे, इन 100 फुटनि ताईं को ॿियो छोकिरो वेठो आहे। रक्शे वारे वीचारे चङाई कई, मां त रोज़ी पियो कयां, मुंहिंजी रोज़ी हलाल थिए, हिननि माइटनि जो नुक़सानु पियो थिए, हिन जी इज़त वेंदी हली। हमरा घर ॻाल्हि कई, छोकिरी भाउ जो ॾंडो खयो त हमरा रक्शे वारे ते अहिड़ो कावड़ियो न, मां वॾी माफ़ी वरिती, मूं में ऐब हज़ार हिकु न लॻा हो, तमें मूंखे माफ़ी मिले, मुंहिंजी रोज़ी करण ॾियो। महीने खां पोइ चोरी भॼी वई। बाबा रक्शे वारो चए थो त तव्हां थोरो पाण त चौकसी कयो, क़िस्मत सां रक्शो जो अचे थो त ॾिसूं, लिकी ॾिसूं त सही। हुनखे जॾहिं असां 5000 महीनो ते ॾियूं पिया, ॿारनि खे खयो पियो वञे, खयो थो अचे, हे जेको नओं नशो आहे असांखे त ॾिठो बि कोन्हे। आइस था चवनि, शीशो था चवनि, इलेक्ट्रिक सिगरेट था चवनि, का बि ख़बर न आहे। मूं कल्ह स्कूल में हिकिड़े पियो उस्ताद वटि, मूंखे त ख़बर ई न पई, असांखे कहिड़ी ख़बर। मूं चयो खणी आयो आहे को ख़ुशबू, ऐं उन खां घुरां थो त या मूंखे बि हण थोरी। पोइ मूंखे चई तो ख़बर न पई आहे। मुंहिंजो न चई कुंड में ॾियमि त ईअं धूअनि जा सटका, मां बि पियो फिरियुसि, मूं ख़्याल ई कोन हो। असांखे कहिड़ी ख़बर, फ़क़ीर माण्हुनि धंधनि खे न ॼाणूं न ॾिठोसीं। पकड़ियईं, चए छोकिरे माउ पीउ ख़बर न हूंदी। मुंहिंजो साईं थी नथो सघे, माउ पीउ खे ख़बर न हुजे,
अबा घणे वरितो अथई? इहे 7,000 जो। मुंहिंजो 7,000 जी शइ कीअं वरितई? पिणे माणे ख़बर कोन्हे। चया ख़बर अथनि, शौक़ु मां कल्ह वठी आयो सॼी पकड़ी। हथ सां मंशियात ॿारनि खे वठी ॾियनि, हथ सां उन्हनि खे मवाली कयो, पोइ चयोसीं हाणे छोरो सुधरे ई कोन थो। मुबारक हुजनि तव्हांखे। हाणे उस्तादनि खे चवंदोसीं ॾियोसि त इहो बीहे, इहो पीए। अजीब ॻाल्हि आहे, के वॾे जी के नंढे जी का तहज़ीब का तमीज़ सेखारण जी ॻाल्हि ई कोन्हे का। पोइ अॻिते पादर बि पाण खाईंदा, इहे माउ पीउ खाईंदा। अॼु पाड़े वारा सम्झी विया, अॼु उहे तकलीफ़ में सही विया। अजीब ॻाल्हि आहे, ॿार जी को दाह अचे त सोचे त सही माण्हू। मुंहिंजे पुट मथां चयो हुजे, पुट खे न चओ भला, ॼाणी खे न चओ, पंहिंजे मुख सोच वीचार त कर। मुंहिंजो पुट ईअं थी नथो सघे, छो त हिन जा चाचा बि दुश्मन, हिन जा मामा बि दुश्मन, हिन जो पाड़ेसरी दुश्मन, असांखे केरु सहे कोन थो। अॻे नजूम ईंदा घरनि में, हाणे वीचारा घटि थी विया आहिनि। छो त हाणे कुझु शऊर बि आयो आहे, कुझु माण्हुनि में सम्झ बि अची विया। हो केॾी महिल अचनि, जेॾी महिल मर्द ड्यूटियुनि ते, हारी मज़दूरियुनि ते जेॾे बि निकिरी वञनि, हाणे अची 9 बजे पुॼनि, ॾिसनि घर केरु बि कोन हूंदो, धार टक टक टक, अदी तूं ॾाढी भली आहे पर तो केरु नथो सही। हाणे असांजूं मायूं साधरियूं दरवेशियूं, हो बि सभई घर जो हाल ॾसनि। हाणे जी ॿी वरी किताब पढ़ियूं, पोइ जेके 5 मिंट खे सभु ॾसे वियसि न, पोइ सभई पिया ॾसींदसि। पुट बि तोसां विड़े, नूंहुं बि तोसां विड़े, धीउ बि तोसां विड़े, मुड़ुसु बि तोसां विड़े। पोइ हाणे जेकॾहिं हूंदी ग़रीब जी ज़ाल त 10 रुपया 5 रुपया ते ॾींदी, हूंदी के चङे भले जी ज़ाल 500,000 ॾेई छॾींदी। अञा कंहिं गबर सिंह जी माई हूंदी, ॼण पैसो जाम हुजो, 1000 5,000 कढी ॾींदी। अजीब माण्हुनि जी साइकी आहे, सम्झ आहे कोन। त तंहिंजे करे पंहिंजे पाण ते का दाह मिले थी, उन ते गौर वीचार कजे। ॿार तॾहिं ख़राबु थो थिए, जॾहिं आउं सदाईं हर जुमे ते इहा ॻाल्हि कंदो आहियां त ॿारु ख़राबु तॾहिं थो थिए जॾहिं असां उनजो भर था वठूं, असां उनखे पाण कंपनी नथा ॾियूं, पंहिंजे बचिड़े खे पाण नथा वठी अचूं। असां उनखे छॾे ॾिनो छुड़वा, गलियुनि में पियो रुल, पाण सां गॾु वठी अचूं। मस्जिद अचूं त पोइ गॾु वठी वञूं, दोस्त ते भत ते वञूं, हिकिड़ो ॿारु पाण सां गॾु हुजे, कॾहिं हिकिड़ो कॾहिं ॿियो। के मिट माइट ॾे वञूं था, ॾिसे त सही बाबे जा दोस्त कहिड़ा आहिनि, बाबे जा माइट कहिड़ा आहिनि, बाबे जी उथी वेठी कहिड़ी आहे, उनखे थोरी तमीज़ हुजे त बाबे जो ई दोस्त आहे, हुनखे अदब सां मिलणो आहे, हिन जो ख़्यालु करिणो आहे। पिणस जो पंहिंजो रस्तो, पुट जो पंहिंजो रस्तो, हाणे चए त सुधरे ई कोन थो। तो सुधरण खे ॾिनो कीअं? तो हुनखे रस्तनि ते छॾे ॾिनो पियो, आइस जा नशा वठे, सुभाणे उस्तादनि खे मिनथूं करे वरी वापसि वठी ॾींदेसि। ज़ुल्म जी आहे ॻाल्हि। जॾहिं कुझु बि न कंदासीं त पोइ नुक़सानु थींदो। अदुल ऐं इंसाफ़ इहो आहे त कंहिंसां ज़ुल्म खां बचिजे, हर हिक जो जंहिंजो जेको हक़ आहे उनखे उहो ॾियणु घुरिजे।